कुरान पढ़ा के न मस्करी जाओ अरे मानून के मस्करी थी वणे कुरान न थो वणे रब्बा नचो हे चाहे ख़बर में लाओ त ख़बर पवई ना घणे खिलण सां माण्हुनि जो अंदर कारो थींदो आहे मौत नूरान त वेंदी आहे पर कुरान मजीद ॿुधी अखियुनि मां पाणी वहाए घोड़ो ज़मीन ते न किरंदी अॻे ई मां अल्लाह राज़ी थींदो कुरान में हुक्म आहे त खिलो थोरो रो घणो कुरान मजीद ॿुधी रो गुनाहगार त हू परती पंहिंजी माफ़ीअ जो कलम खयूं वेठो थी कब्र विसरी वई मौत विसरी वियो आख़िरत विसरी वई सकरात विसरी वई सॼो ॾींहुं वात पटियो पियो आहे छा आहे होटलुनि ते मस्करियूं हिते बि मस्करी थिए त बचो छा कुरान बुधाए त कब्र याद अचे आख़िरत मौत सकरात पुलसरात चवंदो यार नेकीअ जा कम कयां त बाहि खां बचां ओ भोटिकी वारा जॾहिं सिज जी गर्मी नथो सही सघे बाहि काथे सने बाहि खां बचण जे लाइ असांजे नबीअ खे रब 30 पारनि वारो कुरान ॾिनो तो जेकॾहिं मां कुरान नलके तो मरे मारे कंडे कुरान मां जबलन ते नाज़िल कयां हा त जबल बि डरी पवनि हा हिन में एॾी ताक़त आहे हिन जी ताक़त ॾिसणी थी हेड़े हेड़े तक खीर सरबराज में वञी मस्जिद ॾिसी आहे जेका ताज महमूद अमरोटी रहमतुल्लाह अलैह जी निशानी अञा बि तू ॾिठा होटल बाज़ारियूं तू मेला मलाखड़ा डांटन जूं गोलियूं रिछनि कुतनि जूं बचा ड्रामा मर त ख़बर पवई ना अंग्रेज जो चए ख़त्म कया मस्जिद खे हेॾे हेॾे तक बुज़ुर्ग हिकिड़ी आहे त कुरान जी पढ़ी जेके बिल्डोज़र काहे आयो उन्हनि जूं चैनियूं ई टुटी थी लौ अंज़लना हाज़ल कुरान थकल हो ॾाढा नथो चए सुभाणे अला जबल लराइतहु खाशियम मुतसद्दियम मिन खशियतिल्लाह लोलियूं कुरान जूं ॿुधाए जॾहिं तूं मरे अल्लाह तोसां लेखो ई न थिए जो हिन खे सुञाणे विधुई ऐं रब जे ज़ात ते यकीन कई त मलाक पट जा रूमाल जन्नत मां खणी ईंदई ॾेखारींदई ईअं दम परवाह थींदी जे अटे मां वार निकिरी वञे अड़े मौत आहे त मुआई वञो मुशरिक हिते बि दर बदर उते बि मोमिन जी दुनिया में भी इज्जत कब्र में भी इज्जत रब वट भी इज्जत रसूल वट भी इज्जत फकीरन के उसने बिल्डोजर तो कायूं के उते डरी मस्जिद में लियो पाए बुजुर्ग हिकड़ी आयत पढ़ी अल्लाह बिल्डोजरन जूं चैनियूं टुटी पयूं अंग्रेज टोपी लाठी मां बस कई कंहिंजे रब कद भगो थी त मोकल थो ॾियां हेठों पीलर निकिरनि वाह हेठों वड़ो वञे मस्जिद पीलरनि ते बीठी हुजे इहो छा हो चओ करामत वलीअ जी ताक़त हिन कुरान जी नारे तकबीर उलमाए हक उलमाए देवबंद अल्लाह हिन खे पढ़े तो दिल सां पढ़दो कर
हज़रत सिंह मोहम्मद आलम रहमतुल्लाह अलैह अल्लाह उन जी कब्र ते रहमत करे फरमाइंदा त चपन वारो वाज कन ते असर कंदो आ दिल जे दर्द वारो वाज दिल ते असर कंदो आ वो जडी दिल ऐं कल इंसान जी कलमे वारे जी नरम थींदी त अज खुद गोड़ा किरदस फर्श ते त अल्लाह राज़ी थींदुसि अर्श असां जे रब राज़ी कर कंहिंखे जो आयो आहे उतां खे छॾे दुकान घर बैठक त उहो राज़ी थिए मन का जन्नत में जाए असली राज़ी करणो आहे रब 4 ॾींहं थी हयाती कुझु कर अकेलो क़ब्र में रहंदे उहो कर यार जेको उते कम अचई इल्लल्लज़ीना आमनू व अमिलुस सालिहात बकम खणी अच ईमान कामिल अमल सालिह वो शादी नहीं जे फलहुम अजरुन गैर ममनून अणगणो अजर ॾींदो मां अणगणे अजर जी मुराद थी रब वटि जन्नत दुनिया की मारी ये बंगला ठहरिया पिया पुछन तो घणा लख लॻा 1 साल बंगलो 2 साल रंग 3 साल फर्श 4थे साल टाइल हणो हणा एक सिर सोन जी भी चांदी जी जे में मुश्क अंबर जो गारो उहा जन्नत मुफ्त कीअं मिलंदी इन कुरान में 1400 साल अॻ में ॿुधाए छॾी पुटन में मालन में जानन में बुखा ॾई दुख ॾई तकलीफ़ ॾई फसल तबाह कंदो मां कंदे माने तकलीफ़ ईंदव इम्तिहान ईंदव सब्र कंदव बदले में जन्नत भी ॾींदो मां दर्जा भी बुलंद कंदो समूरा जो कुरान सचो आहे वलनबलवन्नकुम बिशैइन मिनल खौफ वलजूअ वनक़सिम मिनल अमवाल वल अनफुस वस्समरात मिठो कुरान अज तू हिन के सुञाण जाते सब छॾे वेंदई उते हे सुञाण हा मन मिटीअ जा क़ब्र में मिट भाइर पुट अज़ीज़ विझूं हलिया ईंदई हाणे क़ब्र में न दरी न दरवाज़ो कंदे न रोशनदान कुरान पंहिंजे ताक़त सां इन क़ब्र में आशिक़ वटि परवाने वटि पहुची थो वञे शाम करे थो बीहे चवेस तो तू केरु आहे मैयत तो जे तू केरु आहे कुरान तो जे मां तुंहिंजो दोस्त आहियां तो दोस्ती रखी भंगोड़नि सां चरसनि सां खदड़नि सां नाचनि सां गाइणनि सां मर त ख़बर पवे न अरे मोमिननि जी दोस्ती हिन कुरान सां मोमिननि जी दोस्ती महबूब मोहम्मद मुस्तफ़ा चवंदो ताबेदारी नबीअ जी कंदुमि मज़ूरी कुरान जी कंदुमि जवे तो कुम या हबीबी उठ त मुंहिंजा प्यारा चवंदो तूं केरु आहे जे मां तुंहिंजो दोस्त जे तो जहिड़े हसीन सां मुंहिंजी यारी नई कुरान चवंदो तुंहिंजो कसूर न आहे दुनिया में माखे वर्कन में ॾिठोई पोटन में सिपारन में आयतन में अॼु उहो मां कुरान आहे सुहिणी सूरत में तोॾे माखे रब मोकिलियो आहे दुनिया निंड कंदी तूं राति जो माखे पढ़दे हाणे सभु छॾे वई मां कुरान तेसि ताईं परे न वेंदो मां जेसि ताईं जन्नत में न पुॼाईंदो मोमिन जी क़ब्र जो बिश्त जो बाव हिनखे निंड थी सकरात वारी सुम्हो इहा माल थी निंड कर टीवीअ ते विहारे ये बर्फ वारो सूओ ई अख में त बि तारा हिते ईंदो इहा
अख पट तो कुछ समझे आयो है तो कुछ कयूं वञ ना अल्लाह अख टेक तई कबर कुशादी थी वेंदस मलाक चवंदस हाणे निंड कर ई निंड कर जी घोट कुंवार सां आरामी हूंदो आहे अरे कबर में निंड्रा भी कुरान जे करे नसीब थींदई आखिरत में अर्श जी छांव भी कुरान जे करे नसीब थींदई आखिरत में अरबी मोहम्मद जी शफाअत भी हिन कुरान जे करे नसीब थींदई कुरान वणे नथो अल्लाह ताला जे फज़ल ऐं करम सां कुरान में एॾो असर आहे जो माण्हुनि खे कुरान जेसि ताईं आवाज़ थो वञे छिकी नथो अचे अॻोड़े चंद माण्हू आहे हाणे पिंडा लखनि बि टपी आहे इहो कुरान जी बरकत कुरान जी माखे कहिड़ी ताक़त मां टको न लां मज़ूरीअ ते बि कोन बीहारे इहे सभु कमाल कुरान में अॼु उन्हीअ रब जे कुरान खे ॿुधण आयो आहे हेॾे बरकत हिन खे ॿुधी अमल कर पोइ जेकी घुरंदे चवई तो ॾींदो मां या अय्युहन्नास अंतुमुल फुक़राउ इलल्लाह पूरी दुनिया जा इंसान तव्हां सब मुझे दर्जा मोहताज अची कुछ पांजो ये केड़ी जमात है पूरो मानू चढ़ो उठी चवे तो माके सब कुछ पांजो आ उठे कई न होती अखियूं कन हथ पैर पुट न्याणियूं घरवारियूं हे ज़मीना हे बंगला हे महलात हे इज्जत हे हुस्न हे लिबास खीर थो पियारई माखियूं थो खारावई निंड्रा थो करावई मेवा थो खारावई अलम नजअलिल अर्ज़ मिहादा वल जिबाल औतादा व खलकनाकुम अज़वाजा मथो जबल बिहारे मथा लूडी पए मुझे बानन की तकलीफ अचे ना इन जमीन में मेवा इन जमीन में अनाज हाणे जाडे वने कजा भिग वजा बयान अल्लाह कदी कमक कदी सारियूं कदी फुटियूं कदी अंब कदी दाढ़ू कदी तूत कदी जैतून कदी इंजीर अरे हया जई मुशरक अन्या माखे नथो सुञाणे अन्या मिट्टी में मिठा मेवा तो कराया इहो मां ए बेतरन मिट्टी जा इनके चको दंद तो भजी नहीं पर इन मिट्टी में मिठा मेवा अन्या रब न सुनाने उन्जुरु इला समरी इज़ा अस्मर वयनए ये तो वो मन जा मरीज छोड़ो इन मेवे दे नजर कर तभी मां रब याद अची वञा मिट्टी में मिठा मेवा अन्या सजदा बेजा ये कुरान मथे ते आ ये जेका जमात वेठी आ हिकड़ो मानू चढ़ो उठी जे तो नबी से कदी पंजो सजदो करायो आ ना ना ये कुरान मथे ते आ हुजूर पान सजदो रब जो कयो असल कयो सजदो क्यों ठायो के इज्जत कहने नहीं अल्लाह लिबास कहीं पाराई अल्लाह खीर के तो पियाराई माखियों अल्लाह निंद्रा या अय्युहल इंसान मा गररक बिरब्बिकल करीम इंसान मा सखी रब जूं मेहरबानियूं ॾिस कहिड़ी शइ आहे जेका तोखे मुंहिंजे यादगिरी खां परे थी करे थोड़ा मां कया त मां सब कुछ मुंहिंजो ॾिनल थी
मुझे नाले ते खर्च कर मां जड़ो असुद व्यापारी न थी डहूर करे मोटाए दीनो मैं खजाने में हाँ सॼी दुनिया पई थी हेड़े तक करोड़ खर्च कर हेड़ी को अख त ठाहे ॾेखारे जेका रब नी लुटी हेड़ी ज़बान त को ठाहे ॾेखारे अलम नजअल लहू ऐनैन व लिसाना अखियूं बि ॾिनियूं मां ज़बान बि ॻाल्हाइण वारी ॾिनी मां अञा मूंखे नथो सुञाणे सॼी राति सॼो ॾींहुं आवाज़ हले ॻाल्हि इहा ई थी त हीअ पेशानी रब खां सवाइ ॿिए ॾे आॾो न झुकाईंदे लालो मुशरिकनि जी लिस्ट में लिखजी वेंदी हीअ रब जे आॾो पेशानी झुकाईंदे नालो तुंहिंजो मोमिननि जे लिस्ट में लिखबो हिन क़ुरान में रब मोमिननि मर्दनि मोमिननि औरतुनि सां वाइदो कयो आहे जन्नत जो وسيق الذين اتقوا ربهم إلى الجنة زمرا حتى إذا جاءوها وفتحت أبوابها وقال لهم خزنتها سلام عليكم खोलिया वेंदा दरवाजा जन्नत जा कंहिंजे लाइ कंहिंजे के रब खां ॾिना कंहिंखो न जंगला वलम यख्श इल्लल्लाह कंहिंखो हाणे ॿुधे क़ुरान अॻे आलम वेठा या पहिरियों निशानी मोमिन जी आहे मोमिन गैर खां न ॾिजंदो आहे मोमिन रब खां ॾिजंदो आहे ये वठी हलंदन मलाक जन्नत दे मोमिनन के छा चवंदन सलाम जे तहां के पेट के पत्थर बदव कुरान न छडियो वतन छडियो कुरान न छडियो बच्चा को आयो कुरान न छडियो मारा खादव कुरान न छडियो अमीरन मु फकीर थियो कुरान न छडियो अजो हलो जन्नत दे जन्नत तवां जे इंतजार में मलाक चवंदन 8 ॾींहं न रहंदव 15 ॾींहं महीनो न साल न सदाईं पिया मज़ा मारियो जन्नत उते दुनिया में नंद भॼी पिया कपड़नि खे चटियूं बिरादर वारा बिरादर जोड़े उते मौत आई हिते मौत ख़त्म क़ुरान पे भी ख़त्म 20 सालनि जो नौजवान बनाए 70 हूर जो घोट बनाए इज्जत आही मोमिन और व्यापार क्यों रब मोमिनन इन्नल्लाह इश्तरा मिनल मुमिनीन अनफुसहुम व अमवालहुम बिअन्न लहुमुल जन्नह समूरा जो कुरान सच्चो आहे दीदार भी कर भैया तो मथे खणी चओ कुरान सच्चो गड लगण वारा भी सच्चा अल्लाह तो चए मां वापार कयो आहे मोमिननि सां पंहिंजी जान पंहिंजो माल मुंहिंजे हवाले कनि बदले में जन्नत ॾींदो अल्हम्दुलिल्लाह इन मौलाना वीचारे मदरसो भी अथसि हेॾो मस्जिद भी ठहे